उन्हें करे असीं बार बार उर्दू आबादी खे अपील कंदा रहिया आहियूं त वो पंहिंजा सियासी इक़्तिसादी मुआशी मफ़ाद जेके आहिनि उहे सिंध सां जोड़े ऐं पंहिंजे मौक़े पर क़यादत खे राब्ते में रखे। असां कल्ह बि चयो हो, अॼु बि चऊं था त जेके माण्हू मुस्तक़िल तौर ते हिन सरज़मीन ते अची आबाद थिया आहिनि ऐं पंहिंजो जीअण मरण जिन जा मुक़ाम क़ब्रिस्तान सिंध सां जुड़ियल आहिनि, सिंध खे पंहिंजी माउ सम्झनि था, त उहे सिंध जे वहदत जे ख़िलाफ़ कम करण वारनि खे निंदनि ऐं पंहिंजे तनक़ीद जो निशानो बणाइनि।